हुकूमत तरफ़ां मुल्की कर्ज़नि में 41 सैकड़ो इज़ाफ़े जो एतराफ़ कयो वियो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त जीअं ई कर्ज़नि जी अदायगी थींदी हालतूं बहितर थींदियूं। हुन चयो त पॉलिसी रेट में वधीक घटिताई बाबति जल्द ऐलान कयो वेंदो। संदसि चवणो त बिजली जे अघनि में घटिताई लाइ टास्क फोर्स क़ाइमु कई वई आहे। जल्द अघनि में घटिताई ईंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त FBR में सुधारनि जे अमल जी निगरानी वज़ीर आज़म पाण करे रहियो आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त मुल्की कर्ज़नि में 41 सैकड़ो वाध तमामु घणी आहे। पॉलिसी रेट में घटिताई बाबति जल्द ऐलान कयो वेंदो। इहा अहम ख़बर आहे जेका अवां सां शेयर करे रहिया आहियूं त हुकूमत तरफ़ां मुल्की कर्ज़नि में 41 सैकड़ो इज़ाफ़े जो एतराफ़ कयो आहे। तक़रीब खे ख़िताब कंदे नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर मोहम्मद औरंगज़ेब चयो त जीअं ई कर्ज़नि जी अदायगी थींदी हालतूं बहितर थींदियूं। हुन चयो त पॉलिसी रेट में वधीक घटिताई बाबति जल्द ऐलान कयो वेंदो। संदसि चवणो त बिजली जे अघनि में घटिताई लाइ टास्क फोर्स क़ाइमु कई वई आहे। जल्द अघनि में घटिताई ईंदी। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर चयो त FBR में सुधारनि जे अमल जी निगरानी वज़ीर आज़म पाण करे रहियो आहे। मोहम्मद औरंगज़ेब चयो त मुल्की कर्ज़नि में 41 सैकड़ो वाध तमामु घणी आहे। पॉलिसी रेट में घटिताई बाबति जल्द ऐलान कयो वेंदो।